ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं कश्मीर खां। अवांखे ॿुधाईंदासीं महीनो अॻु अगवा थियल नौजवान सागर कुमार जी बाज़ियाबी थियण जा इतला साम्हूं आया आहिनि। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया कश्मीर खां। अवांखे ॿुधाईंदासीं महीनो अॻु अगवा थियल नौजवान सागर कुमार जे बाज़ियाब थियण जा इतला साम्हूं आया आहिनि। वारसनि जो चवणु आहे त एसएसपी अमजद शेख फ़ोन करे सागर कुमार जे बाज़ियाब थियण बाबति ख़बर ॾिनी आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया कश्मीर खां। अवांखे ॿुधाईंदासीं महीनो अॻु अगवा थियल नौजवान सागर कुमार जे बाज़ियाब थियण जा इतला साम्हूं आया आहिनि। वारसनि जो चवणु आहे त एसएसपी अमजद शेख फ़ोन करे सागर कुमार जे बाज़ियाब थियण बाबति ख़बर ॾिनी आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया कश्मीर खां। अवांखे ॿुधाईंदासीं महीनो अॻु अगवा थियल नौजवान सागर कुमार जे बाज़ियाब थियण जा इतला साम्हूं आया आहिनि। वारसनि जो चवणु आहे त एसएसपी अमजद शेख फ़ोन करे सागर कुमार जे बाज़ियाब थियण बाबति ख़बर ॾिनी आहे। कश्मीर खां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। महीनो अॻु अगवा थियल नौजवान सागर कुमार जे बाज़ियाब थियण जा इतला साम्हूं आया आहिनि। वारसनि जो चवणु आहे त एसएसपी अमजद शेख फ़ोन करे सागर कुमार जे बाज़ियाब थियण बाबति ख़बर ॾिनी आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया कश्मीर खां। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूदु आहे गुलाम फरीद जामड़ो। जी गुलाम फरीद, छा तफ़सील आहिनि? जी रोशनी, बिल्कुल कश्मीर मां हिकु महीनो अॻु अगवा थियल हिंदू नौजवान सागर कुमार जी बाज़ियाबी जा इतला मिलिया आहिनि, जॾहिं त मुगी सागर कुमार जे वारसनि राजू कुमार जो चवणु आहे त एसएसपी अमजद अमन शेख सां राब्तो थियो आहे। एसएसपी अमजद अमन शेख ॿुधायो आहे त मुगी सागर कुमार बाज़ियाब थी वियो आहे, जॾहिं त कुझु ई कलाकनि में सागर कुमार खे वारसनि हवाले कयो वेंदो। जॾहिं त सागर कुमार जी बाज़ियाबी जी ख़बर पवण खां पोइ घर में ख़ुशी छाइजी वई आहे, जॾहिं त सियासी तंज़ीमनि जे अॻुवाननि शहरवासियुनि में बि पिणु ख़ुशी छाइजी वई आहे। कुझु ॾींहं अॻु मुगी सागर कुमार जी बाज़ियाबी लाइ हिंदू पंचायत सिविल सोसाइटी पारां चइनी सूबनि जो संगम डेरामूड़ वटि इंडस हाईवे ते 4 ॾींहं धरणो हयो वियो हो। डीआईजी लाड़काणो, कमिश्नर लाड़काणो, एसएसपी कश्मीर, डीसी कश्मीर, आॻूणे वफ़ाक़ी वज़ीर एहसान रहमान मज़ारी हिंदू पंचायत सां धरणे वारे हंधि पहुची ॻाल्हियूं कयूं, जॾहिं त हिंदू पंचायत खां 48 कलाकनि जी मोहलत तलब करे वरिती हुई। हिंदू पंचायत पारां 48 कलाकनि जी मोहलत ॾिनी वई हुई। उन्हनि मोहलत ॾियण खां पोइ लॻल धरणो जेको आहे उहो ख़तमु करण जो ऐलान कयो। 48 कलाक गुज़रिया आहिनि ऐं एसएसपी अमजद शेख वारसनि खे ॿुधायो आहे त सागर कुमार खे पुलिस बाज़ियाब कराए वरितो आहे। कुझु ई कलाकनि में सागर कुमार वारसनि हवाले कयो वेंदो। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी नासिन। कश्मीर खां गुलाम फरीद जामड़ो तफ़सील ॾिना आहिनि।